सिंध धरतीअ ते फिकनि गुलनि जी हीअ चादर सिंध जी सूंहं अञा वधाए छॾे थी। हिन सूंहं जे हेठां सरीअं जो साग सिंध जी सकाफ़त खे वधीक उजागर करे थो। जॾहिं साग जी वट करण लाइ यार दोस्त ऐं अज़ीज़ पाण में वेही साग लस्सी मखण ऐं जुअर जी मानी खाईंदा आहिनि त सचपच सिंध जो मुरकंदड़ मिज़ाज ॾिसण वटां हूंदो आहे। पंहिंजाइप जा अहसास ऐं महिमान नवाज़ी जी रिवायत अॼु बि सिंध जे हर फ़र्द में शामिल आहे। अवां ॿियूं दावतूं बि ॾिठियूं हूंदियूं, पर अॼु अवां खे साग जे वट जी दावत में वठी आया आहियूं। हिन क़िस्म जूं दावतूं ख़ासि करे सिंध जे ॻोठनि में ॾिसण वटां हूंदियूं आहिनि। साग जॾहिं पंहिंजे धरतीअ ते लहंदो आहे त अहिड़े क़िस्म जूं दावतूं उते रखियूं वेंदियूं आहिनि, जंहिंमें सरीअं जो साग ऐं जुअर जी मानी, चांवरनि जी मानी, गॾोगॾु मखण ऐं लस्सी। जॾहिं इहे शयूं गॾिबियूं आहिनि त हिकिड़ो देसी ख़ुशबू, देसी सवादु ऐं हिकिड़ी देसी पंहिंजाइप लॻंदी आहे। हीअ दावत बि साग ऐं जुअर जी मानी, कणक जी मानी, मखण ऐं लस्सीअ ते मुश्तमिल हितां जे दोस्तनि रखी आहे। अचो त हिननि खां पुछूं त हीअ दावत रखण खां पोइ हुननि जा अहसास कहिड़ा आहिनि। चए त तव्हां साग जे मानी सां लुत्फ़ थिया आहियो, कीअं था महसूसु कयो? अहिड़ो ज़ाइक़ो ॿिए हंधि किथे कोन्हे जहिड़ो असांजे सिंध में आहे, अबड़ाइण में आहे। बाजरे जी मानी, चोर जी मानी, चांवरनि जी मानी ॿिए हंधि किथे कोन्हे। जंहिं इलाइक़े में जेका शइ लहंदी आहे उहा उनखे सिंधीअ में वट, माना पहिरीं वट जीअं करे चइजे, उनखे उहो चयो वेंदो आहे। ऐं जॾहिं बि हीउ साग लहंदो आहे त हीउ साग हितां जा माण्हू, सिंध जा माण्हू ख़ासि करे इहे खपाईंदा न आहिनि, तोहफ़े में बि ॾींदा आहिनि कुर्ब वारनि खे। ऐं जेके बि हितां जा ओस पास जा माण्हू आहिनि उहे साग जॾहिं तो पटे वेंदा आहिनि त उन्हनि खां को मुआवज़ो कुझु बि न वठंदा आहिनि, सिर्फ़ु इन लाइ त हीअ पहिरीं वट आहे, भले सभु वञी पंहिंजे घर में खाइनि। हितां जा जेके माण्हू साग पटे था वञनि त हिकिड़ी जीअं तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी मोहबत जो अहसासु आहे त तव्हां उन्हनि खां कुझु नथा चओ, उन्हनि खे पाण बि साग पटे था ॾियो। इहा रिवायत खे तव्हां कीअं था ॾिसो? इन रिवायत पर असां माना रुपयो बि न वठूं ऐं माण्हुनि जी खे ॾियूं, इन में इज़त असांजी वधंदी। अच्छा, काफ़ी दोस्त तव्हांखे फरमाइशूं कंदा? हा, फरमाइशूं कंदा आहिनि, उन्हनि खे ॾेई पींदा आहियूं। अहिड़ा दोस्त आहिनि जेके न पहुची सघंदा आहिनि, उन्हनि खे ॾेई पींदा आहियूं। असांजो दोस्त भाऊ गुलाम अहमद वगण हितां जो ज़मींदार आहे। इन खां बि पुछंदासीं त जेके हितां जा अहसास आहिनि, ॻोठ जा अहसास, अहिड़े क़िस्म जा जेका वट लहे थी पाण में गॾिजी खाइण में, हू कीअं था महसूसु कनि, ऐं ॿियनि सिंध खां ॿाहिरि जेके सिंध वासी रहनि पिया उन्हनि लाइ हू कहिड़ो पैगाम ॾींदा? असांखे काफ़ी दोस्त जेके आहिनि न असांखे फ़ोनूं कंदा आहिनि, हैदराबाद में जा, कराची में जाऊं, लाहौर खां, पोइ काफ़ी दोस्त फ़ोन कंदा त असांखे साग जी वटर करायो। पोइ असां काफ़ी दोस्त में जेको आहे कचो साग मोकिलींदा आहियूं, घणनि ॾे वरी पाण हितां पचाए जेको आहे हुनखे पुॼाईंदा आहियूं। घणा दोस्त फ़ोनूं कंदा आहिनि, घणनि खे वरी पाण पुॼाईंदा आहियूं। पोइ हर साल जेको आहे असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, दोस्त खाईंदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। त माशाल्लाह, हीउ तव्हां ॿुधो दोस्त गुलाम चयो त हीउ जॾहिं साग लहंदो आहे त दोस्तनि जूं दावतूं थींदियूं आहिनि, पर असां दोस्तनि ॾांहुं इहो साग मोकिलींदा बि आहियूं गिफ्ट जे तौर ते। इहा ई आहे सिंध जी सकाफ़त जेका सिंध जे बहिराड़ीअ जी मोहबत खे अॼु ताईं जीअरो रखे अचे पई। असांजा महबती माण्हू जेके आहिनि के फ़ोनियूं कंदा आहिनि, अदा के कीअं किन खे असीं पचाए ॾियूं, किन खे कचो ॾियूं, पर ॿ टे सूबनि में थो असांजो साग वञे। हाणे हलूं था हितां जे बनियुनि ॾांहुं जिथे इहो साग उपति थिए पियो, ऐं उतां जी ॾिसूं पिया त उते हारी नाड़ी कीअं पिया हिन साग खे कटे पंहिंजे घरनि ताईं ऐं पंहिंजे माल ताईं पहुचाइनि। साग जी पोख सियारे जी मुंद में पंहिंजा जलवा ॾेखारींदी आहे। साग जो ॿूटो वॾो थी सरीअ जूं फरियूं कढंदो आहे, जंहिंमां सरीअ जो तेल ऐं चौपाए माल लाइ खड़ पिणु हासिलु थींदो आहे। नोमान चन्ना, नौशरफ फिरोज़।